बाड्रे भाटी चौक ते कुछ टाइम पहिरियां गाॾी बिरादरी जो नेक मर्द हाजी गुलाम हैदर गाॾी वफ़ात करे वियो हुयो। अॼु संदसि 40 जे मौक़े ते संदसि फर्ज़ंद मीरजान गाॾीअ खे बिरादरी जे नेक मर्द हुअण जी पग ॿधाई वई। पग खे पहिरियों वर गाॾी बिरादरी जे चीफ सरदार अली ॾिनो ख़ान गाॾी ॾिनो, जॾहिं त ॾोकरी तालुके जी मोज़िज़ शख़्सियत हाजी बशीर अहमद गाॾी, साईं बदरुद्दीन सारियो, सिकंदर गाॾी, हाजी जुमन गाॾी, मीर तारिक गाॾी, मीर आज़म कांदड़ो, डॉक्टर हुसैन चन्ना, अली दोस्त खोखर पिड़ पग खे वर ॾिना। जॾहिं त मरहूम हाजी गुलाम हैदर गाॾी जे अहसाल सवाब लाइ दुआ पिड़ घुरी वई, जंहिंखां पोइ आयल महिमाननि में ख़ैरात फी सबीलिल्लाह तक़सीम कई वई। उन मौक़े ते अली गोर गाॾी, गदा हुसैन गाॾी, परवेज़ गाॾी, आमिर गाॾी, नादर गाॾी, मोर चन्ना, सैयद अली रज़ा शाह पिण मौजूदु हुआ। रिपोर्ट वाहिद सिंधी, सिंध सोशल न्यूज़, बाड्रे।